नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु तव्हांखे लाहौर मां ख़बर ॾींदा आहियूं त मुस्लिम लीग नून जे नायब सदर मरियम नवाज जो चवणु आहे त कराची में पेश ईंदड़ वाक़िए जी रिपोर्ट अवाम जे साम्हूं अचणु घुरिजे। लाहौर में धरणे ते वेठल बलोच शागिर्दनि सां मुलाक़ात जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मरियम नवाज चयो त शागिर्द पाकिस्तान जो मुस्तक़बिल आहिनि, पर DG खां राजनपुर फाटा ऐं बलोचिस्तान जा ॿार रस्तनि ते रुलनि पिया। इन्हनि जूं 600 सीटूं वापसि वरितियूं वयूं आहिनि। हिन जो चवणु हो त हू चवनि था पंजाब वॾो भाउ आहे, पर आउं चवां थी बलोचिस्तान वॾो भाउ आहे। इन मुतालबो कयो त शागिर्दनि जी कोटा बहाल कई वञे। ॿार तालीम जो हक़ घुरी रहिया आहिनि ऐं कंहिं बि इन सां मुलाक़ात न कई आहे। आउं सुभाणे कोयटा वञी रही आहियां, उते बि शागिर्दनि जो मसइलो उथारींदुसि। नायब सदर जो चवणु हो त शहबाज शरीफ खे करप्शन जे करे जेल न मोकिलियो वियो आहे, पर उन खे भाउ सां न विढ़ण जी सज़ा ॾिनी पई वञे। कराची वाक़िए बाबति पुछियल सवाल जे जवाब में हिन चयो त मुंहिंजे ख़्याल में कराची वाक़िए जी इंक्वायरी जी का ज़रूरत न आहे। सभु कुझु साम्हूं आहे। कराची वाक़िए जी रिपोर्ट अवाम साम्हूं आणणु घुरिजे ऐं गवाही लाइ मूंखे घुरायो वियो त आउं ज़रूर वेंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।